त पोइ छा, नई ज़िंदगी जो सफ़र शुरू थी वियो ऐं तोखां हज़ारे मील परे हली वियसि। न वञी आहे तो रोकियो बि त कोन न। तुंहिंजी आवाज़ ॿुधण लाइ मुंहिंजा कन इहे तरसंदा रहा। मुआशरे जी मजबूरन मुंहिंजे ज़बान ते ताला हणी छॾिया हुया। मूं तोखे विसारियो त कोन्हे। मूंखे अहसासु आहे तो शादी त कई हूंदी। हा कई हुई, पर सितारनि असांखे घणी देरि बर्दाश्त न कयो ऐं रोड एक्सीडेंट में असांजी मुंहिंजे हस्बैंड जी डेथ थी वई। तो कराची कीअं अचणु थियो? हिकु किताब पई लिखां जंहिंजे सिलसिले में कराची अचणु थियो। मुंहिंजो दिलि कयो त कॉफ़ी पिया हिन करे हिते आई आहियां। तूं हैदराबाद छॾे ॾिनो छा? हा, हैदराबाद जी हवाउनि बि मुंहिंजो साथ छॾे ॾिनो। हिन जे करे मां कराची शिफ्ट थियुसि ऐं हिते ई कॉफ़ी शॉप खोलियो तो। शादी कई? केतिरा ॿार अथई? न ॿार न आहे। हा, बाक़ी मां रोमांस ॾाढा कया। तूं पंहिंजी पुराणी आदतनि खां बाज़ न ईंदे। वापसी कॾहिं? परी, डे आफ्टर टुमारो। न वञ। नो, वञिणो ई पवंदो छो जो ऑर्गेनाइज़र जा काफ़ी फ़ोन पिया अचनि। प्लीज़, मां उन मंज़िल खे जंहिंखे रस्ते में असां छॾे ॾिनो होसीं उनखे हाणे जोड़णु थो चाहियां। न, इहो नथो थी सघे। काफ़ी देरि थी वई आहे। ज़िंदगी यादनि जे सहारे बि गुज़ारे सघिजे थी। आई लव यू। प्रोग्राम शतरंज जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।